प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आऊं ऐं गुलाम सिंह ख्वाजा असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में तव्हांखे ठटे ज़िले जे साहिली पट्टी जे हवाले खां ॾेखारींदासीं त डेल्टा जे हिन इलाइक़े में कहिड़े क़िस्म जा माण्हुनि जा मसइला आहिनि। हीउ इलाइक़ो जेको कराची खां वठी शाह बंदर ऐं जाती सीर क्रीक ताईं फैलियल आहे। लॻभॻि 350 किलोमीटर खां वधीक डेल्टिक एरिया आहे, डेल्टाई एरिया आहे, जंहिंमें हज़ारे माहीगीर हिते मुख़्तलिफ़ ॿेटनि में रहनि था ऐं पंहिंजो रोज़गारु कनि था। उनखां अलावा हिन इलाइक़े में वॾे इलाइक़े ते तिमर जा वण पुड़ पोखियल आहिनि। जेतोणीकि हिन इलाइक़े में मिठे पाणी जी उणाट खां पोइ हिन इलाइक़े में रोज़गार जा केतिरा ई जेके ज़रिया हुआ उहो घटिजी विया आहिनि ऐं माण्हुनि जो माहीगीरी वारी सनत ॾांहुं रुझान वधियो आहे। पर इन खां अलावा हितां जे माहीगीरनि जा अनेक मसइला आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते इहे माहीगीर जॾहिं समुंड वारे इलाइक़े सामूंडी इलाइक़े में वञनि था त अक्सर तौर ते इहे इंडिया जी नेवी तरफ़ां गिरफ़्तार थियनि था ऐं केतिरो ई अरसो इंडियन जेलुनि में गुज़ारनि। इन खां अलावा जिते हिन माण्हुनि जा इन क़िस्म जा साॻिया मसइला जिते हल न पिया थियनि उते हिननि माण्हुनि जो ताज़नि वेझड़ाई वारे सालनि में रोज़गार जो जेको ज़रिए मुआश आहे उहो पुर तब्दील थियो आहे। हिते मच्छी जी पुर वॾी उणाट आहे ऐं रोज़गार जा ज़रिया कोन्हनि। असां अॼोके प्रोग्राम में ॾिसंदासीं त हिते हे जेके ॻोठ आहिनि इन इलाइक़े जा केतिरा माण्हू जेलुनि में आहिनि ऐं हिन इलाइक़े में माण्हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। ऐं छाकाणि त साहिली पट्टी वारो हीउ इलाइक़ो इंडियन बॉर्डर खे तमामु वेझो इलाइक़ो आहे ऐं स्ट्रेटेजिक बेल्ट में इन इलाइक़े जी वॾी हैसियत आहे। असां सां गॾु मौजूदु आहे हिते हितां जो मक़ामी सहाफ़ी इलियास समूह जी। इलियास साहब ॿुधायो त हीउ जेको हिन इलाइक़े में पाणी जी उणाट खां पोइ हितां जे माण्हुनि जा कहिड़ी नौइयत जा मसइला आहिनि? गुलाम सिंह, हिते मेन मसइलो इहो आहे जो जॾहिं खां वठी 94 खां वठी मिठो पाणी तां बंदि थी वियो आहे साहिली पट्टीअ तां, तॾहिं इहा डेल्टा मुकमल तौर ते तबाह थी वई आहे। हिते जी जेका सावक ऐं सुराण आहे उहा मुकमल तौर ते ख़तमु थी वई आहे। हिते हज़ारे एकड़नि ते मुख़्तलिफ़ तिमरनि जा वण बीठल हूंदा हुआ, जंहिंमां हिन वक़्तु तव्हांखे हिकिड़ो बि नसल मिलंदो, पर घटि तइदाद में मिलंदो, तिमिर मिलंदो ई कोन। ऐं इन्हनि मिठे पाणीअ जे करे हेॾियूं सारियूं तबाहियूं आयूं आहिनि। माहीगीरनि जे रोज़गार ते बि मिठे पाणी न हुअण जो असरु पियो आहे। मच्छियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हितां ख़तमु थी विया, नसलकुशी थी वई आहे। ऐं जेके तिमिर आहिनि, कुदरती आफ़तूं जेके दरिया में अचनि थियूं, उन्हनि खे असां ॿुधो आहे त काफ़ी हद ताईं उन्हनि खे तिमिर रोकीनि था। ऐं हिते तिमिर आहे ई कोन, उन्हनि जी वॾे में वॾी वजह इहा जो मिठो पाणी आहे कोन, डेल्टा खे मिठो पाणी कोन मिले, तंहिं करे हितां तिमिर तबाह थी वियो आहे। बाक़ी जेको तिमिर कुझु बचे थो, हिते मुख़्तलिफ़ एनजीओज़नि जे थ्रू हज़ारे एकड़नि ते तिमिर लॻाया बि विया आहिनि, पर उन्हनि जी जेके एनजीओज़ आहिनि या गवर्नमेंट आहे उन्हनि जी पोइवारी कोन थी करे। ऐं हिते जा जेके लोकल असीं रहवासी आहियूं उहे उन्हनि तिमिरनि खे कटियूं था, माल खे खारायूं था, काठियुनि ॿारनि लाइ इस्तेमालु करियूं था ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि में आणे करे असां तिमिरनि जी बि नसलकुशी करे छॾी आहे। हिते तिमिर बि कोन पिया मिलनि। ऐं हितां जो जेको माहीगीरनि जो गुज़र जो मसइलो आहे, मच्छी मिसाल के जेका मच्छी थिए थी, हिते असां वटि केतिरा सारा मच्छीअ जा नसल ख़तमु थी चुका आहिनि। उनजी वॾे में वॾी वजह इहा आहे जो 0 पॉइंट खां तव्हां निकिरंदा पोइ जाती, शाह बंदर, खारो छाण, केटी बंदर, इब्राहिम हैदरी, रेड़ीअ ताईं समंड जी तव्हां विख ॾिसो त हर जाइ ते भूलो लॻो पियो आहे। हर 10 फुटनि ते भूलो ॼार लॻो पियो आहे। भूले ॼार जे वजह सां हितां मच्छी जो नसल ख़तमु थी चुको आहे। उहे बि हिते जे लोकल माण्हुनि जा आहिनि भूला ॼार, ऐं उहे हलनि पिया वॾेरनि ऐं सरकारी उन में फिशरीज़ डिपार्टमेंट आहे, फिशर फोरम आहे, हिते जा वॾेरा आहिनि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, लोकल पुलिस आहे, इन्हनि सभिनी खे भूले जी मंथली मिलंदी आहे। ऐं इन्हनि जे वजह सां हिते भूलो ॼार लॻो पियो आहे, जेको 0 पॉइंट खां इब्राहिम हैदरी ताईं आहे। उनजी वजह सां हिते मच्छी कोन्हे। हितां जा माहीगीर मजबूर थी करे वञनि था इंडिया जे तरफ़ मच्छी मारणु। उनजो नतीजो इहो थो निकिरे त उहे उतां पकिड़िजी वञनि, भारतीय नेवी वारा उन्हनि खे खणी वञनि ऐं उते सालनि जा साल उहे उते लोड़ीनि पिया। हिन वक़्तु बि कल्ह अब्बास फिरोज़ान जो ओड़ो खजी वियो आहे। इन खां 2 ॾींहं अॻु 2 हिन आथिर के जे कातियारनि जा ओड़ा खजी विया आहिनि। इन खां 4 ॾींहं अॻु 2 हेॾां जे माछियुनि जा ओड़ा खजी विया आहिनि। 5-6 ॾींहंनि अंदरि 6-7 होड़ा खजी विया आहिनि। उनजी वजह इहा आहे त असां वटि मच्छी कोन्हे, हिकिड़ो मिठो पाणी कोन्हे, ॿियो असां वटि भूला लॻा पिया आहिनि। इहे 2 वजहूं आहिनि, इन जे करे इहे काफ़ी सारा नुक़सान अचनि पिया। इन खां अलावा साहिली पट्टीअ जा काफ़ी सारा मसइला आहिनि। हिते कमु कोन्हे, तरक़ियाती कमु कोन्हे थियल। किथे ॾिसंदे त स्कूल आहे त उन में मास्तर कोन्हे, मास्तर सरकारी वंगार पिया वञनि। तक़रीबन जेके मास्तर आहिनि सरकारी वंगार पिया वञनि। केटी बंदर ताइलके में तक़रीबन 48 स्कूल आहिनि। 48 स्कूलनि मां हिन वक़्तु हिकु बि स्कूल कोन पियो हले। सभई मास्तर सियासी वंगारूं पिया वञनि। हिते जी तइलीम तबाह आहे।
खारो छाण में बि 52 स्कूलनि जेके मुकमल तौर ते बंदि आहिनि, सभु उस्ताद वंगारूं पिया वञनि, को बि स्कूल हले कोन, सवाइ सिटी बघाण खां बाक़ी को बि स्कूल कोन पियो हले। तेलके जा तक़रीबन 2 तेलकनि जा 100 खां मथे स्कूल आहिनि, सभई उस्ताद सरकारी वंगारूं पिया वञनि। हिते हज़ारे ॿारड़ा दरबदर आहिनि, तबाह आहिनि। वॾेरनि जा ॿार कराची, हैदराबाद, ठटो या कराची में तइलीम हासिल करे रहिया आहिनि, पर हर आम माण्हू केॾांहुं वञे। जी, डेल्टा जे माण्हुनि जा जिते अनेक मसइला आहिनि, जिते पाणी जी खोट आहे ऐं माहीगीरी जी सनत जेका तबाही किनारे ते आहे, उते ताज़ो ई जेको इलाइक़ो आहे इहो हाणे डिस्ट्रिक्ट ठटे जो हिकिड़ो अहम इलाइक़ो आहे ऐं इहो PS 88 जो तक आहे, जिते अॻूणो सूबाई वज़ीर ऐं हाणोको MP अवेस मुज़फ़र टपी जो MP आहे हिन इलाइक़े जो। ऐं हिन इलाइक़े में जिते रोड रस्तनि जी उणाहठ आहे, उते डेल्टा इलाइक़नि में जेटियूं हुजणु खपनि, हिन इलाइक़नि में माहीगीरनि लाइ माइक्रो फाइनेंसिंग हुजणु खपे। अचो त ॾिसूं था त इन खां अलावा कहिड़े नमूने जा मसइला आहिनि ऐं ख़ासि तौर ते डेल्टा इलाइक़नि में जेको तिमर जे वण जी तबाही थी आहे, उनखे ॾिसूं था त उन्हनि जी छा सूरत आहे। डेल्टा जे हिन इलाइक़े में केतिरा ई ॻोठ ॿेटनि में आहिनि ऐं उतां जा माहीगीर अक्सर तौर ते माहीगीरी लाइ समुंड में वञनि था ऐं अक्सर तौर ते इंडिया जी जेलनि में पिणु गिरफ़्तार थियनि था। साईं, तव्हां ॿुधायो त तव्हांजे ॻोठ जा केतिरा माण्हू इंडिया जी जेलनि में गिरफ़्तार आहिनि? साईं, पहिरीं त हुआ, हींअर जेके 27 माण्हू आहिनि, हिन माण्हू मुंहिंजे ओड़े में आहिनि ऐं हुन जाइ ते जेके असांजा जलजंदा आहिनि, पंहिंजी हथनि में जलजंदा आहिनि। हीअ माना ॿिन्ही हिकिड़ो दुश्मनी माना असां माहीगीरनि जेके रखंदा आहिनि, पोइ असीं माहीगीर लोड़े वेंदा आहियूं, को 8 साल, को 7 साल, को 15 साल। मतिलबु पोइ असांखे इहा बि यकीन कोन हूंदी आहे त असांजा मरी विया आहिनि, की असांजा माना आहिनि की अञा आहिनि बि कोन्हे। अॼु ताईं को ख़त न वग़ैरह, न को फ़ोन ते राब्तो। इहो बि अॼु बि फिशरी वारनि ते वञूं था त फिशरी वारा चवनि था असांखे कहिड़ी ख़बर आहे, पर असांजे इलाही ज़ुल्म पैदा थी वियो आहे। तव्हांजे ॻोठ जा केतिरा माण्हू घणनि सालनि खां इंडिया जेल में आहिनि? असांजा इहे हमेशह जे लाइ का इहो कारोबार असांजा, इहे ज़िंदगी जे लाइ असां ज़िंदगी जेलनि में अचूं। हिन खां अॻियां माण्हू जलिया हुआ, से पंहिंजे माना 14-15 महीना 16 महीना उहो कटे आया। हिन वक़्तु मुंहिंजा पुट जलिया आहिनि, 2 मुंहिंजा पुट ज़ाती आहिनि। हुन जाइ ते माना असांजा जेके तक़रीबन 27 माण्हू हिन वक़्तु आहिनि। सिर्फ़ु असांजो को मतिलबु हिन वक़्तु न साईंनि मां आयो, न टपी साहिबु आयो, न को अहिड़ो MNA अचे असांजे लाइ, को ग़रीबनि लाइ वोटनि जे वक़्तु अचनि था। हिन वक़्तु असांजे लाइ को सहारो न आहे। इहा अवां शुक्र अलहमदुलिल्लाह जेको TV वारा आयो आहियो, जेके इहा बि अवां जी महिरबानी आहे। बाक़ी असां माण्हू ॾिसण में तंग आहियूं, असां त माण्हुनि जो चहिरो कहिड़ो आहे, कहिड़ा माण्हू आहिनि, असां त बसि इहे ई पंहिंजा पाण में ॾिसंदा आहियूं। ॿियो त असांजे लाइ को बि चहिरे वारो ईंदो ई कोन, न असां ॾिठा आहिनि। असां बाक़ी वोटनि जे लाइ 2 ॾींहं कोन था थियनि, उहा अचनि था। सरकारी अङन अखर मूजिबि हिन इलाइक़े जा केतिरा ई माहीगीर गुज़िरियल 10 साल में इंडिया जी जेल में क़ैद थी चुका आहिनि ऐं केतिरा ई वापसि पुण आया आहिनि। असल वजह इहा आहे जो इंडिया जा जेके बि आहिनि मोटाड़ा आहिनि, हिन पासे अचनि था। असांजी नेवी जेका पाकिस्तान जी नेवी आहे, असां उन्हनि खे जलियो अचे थी, उन्हनि खां पोइ असां ते वार करे थो, जंहिंजे करे असांजी का बि उते धड़िब न आहे। असांजे बॉर्डर ते असांजी नेवी न आहे, जंहिंजे करे हमिलो करे असां ग़रीबनि खे पकड़ियो वञे थो। हिन वक़्तु असांजा 8 माण्हू मुंहिंजे ओड़े जा अल फैज़ान मदीना, जेका हींअर जली आहे 6 तारीख़ ते जली आहे 2014 जे, उन में 8 माण्हू हुआ। ऐं ॿियो सिद्दीक़ आहे, असांजो हिकिड़ो ॻोठाणो आहे, मुंहिंजो भाउ आहे, पाड़ेसरी आहे, उन ई जा बि माना 9 माण्हू आहिनि। उनजो ओड़े अल मदद नालो आहे, उन में 9 असांजा बचा आहिनि, हिकिड़े घर जा। ऐं मुंहिंजे बि हिकिड़े घर जा इहे माण्हू जेके माना गुज़र ख़ातिर विया, जेके इंडिया जी नेवी उन्हनि खे क़ैद कयो। इहा सूरत हाल आहे ऐं उन जे लाइ को बि असांजो मसइलो अञा ताईं हल नथो थिए। फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी ऐं ॿिया जेके सरकारी इदारा आहिनि या जेके NGOs आहिनि, उहा तव्हांजी कहिड़ी मदद कनि? असांखे हिन वक़्तु अञा ॿियो को बि कल्ह असां विया आहियूं, दरख़्वास्त ॾेई आहियूं। ऐं असांजो अदा हाजी उस्मान मौजूदु जेको बीठो आहे, उन जा जेके छोकिरा 13 महीना अॻु 10 माण्हू जलिया आहिनि जेके ॿेड़ीअ में, उन जो का बि अञा ताईं मदद कोन थी आहे, न उन्हनि जी वापसी थी आहे, न उन्हनि जो को पोइण लाइ कुझु को मिलियो आहे। इहा सूरत हाल आहे। तव्हांजा केतिरा पुट आहिनि, केतिरा भाइट आहिनि? साईं, मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, हिकिड़ो भाउ जो पुटु आहे, 2 भेणनि जा छोकिरा आहिनि ऐं 2 ॿिया मुंहिंजे जेके मासियुनि जा के सौटनि जा ईअं नंढड़ा असांजा। तव्हांजी हिन एतिरी मतिलबु उमिरि में केतिरा वाक़िया तव्हां ॾिठा आहिनि जंहिंमें हिन इलाइक़े जा माण्हू इंडिया जी जेल में? साईं, असांजे हिन ॻोठ में
तक़रीबन 25 वाक़िया थी चुकिया आहिनि, जंहिंमें असांजा माना ॿेड़ियुनि में माना उनखे नुक़सानु थियो आहे, उन ते फायरिंग थी आहे, उनजा माण्हू मुआ आहिनि। असां सां काफ़ी हलदल मसइलो आहे। जेको इन पाकिस्तान नेवी उन्हनि जो रखियलु आहे सी क्रेक जो दंग आहे, ऐं इंडिया ईअं पंहिंजो बॉर्डर आहे। ऐं असांजा जेके कायर जेका आहे क्रेक जेका कायर आहे उहा तक़रीबन उन खां 4 नारियूं विच में रखी 4 दरिया उन खां पोयां अचे थी कायर, उनजे ॿाहिरां जेको 14 मेलनि ते असांजा इहे बचाव झलिया। जेतोणीकि हिन ॻोठ जे माईगरनि जा केतिरा रिश्तेदार जेलुनि में आहिनि, पर हिन ॻोठ में हिकिड़ो उहो माण्हू आहे जंहिंजा 26 गर्भपाती हिकिड़े वक़्त ते अॼु खां 2 साल पहिरीं भारतीय जेल में गिरफ़्तार रहिया। ऐं गुज़िरियल साल पोइ साॻे ॻोठ जा 17 खां वधीक माण्हू भारतीय जेल में गिरफ़्तार थिया। असां सां गॾु मौजूदु आहे हाजी यूसुफ कातियार। साईं खां पुछूं था त इहो इन क़िस्म जा वाक़िया छो थियनि था। साईं तव्हां ॿुधायो त तव्हांजी फैमिली जा केतिरा माण्हू हिन भेरे भारतीय जेल में आहिनि, ऐं इन खां पहिरीं केतिरा भाती तव्हांजे जेल में थी विया आहिनि? साईं पहिरीं जेके माण्हू अॻे बि थी विया 2009 में थिया, हुन में मुंहिंजा पुट बि हुआ, उहो त करे उहो पोइ 27-28 माण्हू हुआ, 24 माण्हू हुआ। हींअर हक़ियो त वाक़ियो त में 14 महीना थी विया आहिनि। असांजा मुंहिंजा छोकिरा भेण थी आहिनि, के भाई थिया आहिनि, हाजी छोकिरा आहिनि, तंहिंखे 14 महीना गुज़री विया आहिनि। तंहिंमें को बि इदारो कोन हिते आयो आहे, न को अमा आयो, न को एच थोरो अमा पहिरीं दफ़े आया आहियो। ॿियो को बि इदारो हुयो, हाणे उन्हनि वीचारा बुख वाटे रहिया आहिनि। इन खे लोला ॻोठ जा मिलंदा तॾहिं उन गुज़र थिए थो। हुकूमत जा करे थी, नाजाती करे थो। हाणे जेका काजर जेको आहे सो त हक़ीक़त में पंहिंजो शाहबंदर जी हद आहे, पर उतां शाहबंदर जे हद मां उतां पियो कंदी ओॾो खणी वञनि था, पर मल था बि खणी था वञनि, कहार था बि खणी किथे खणी वञनि था। अहिड़ी पाकिस्तानी नेवी सां ॿाहिरि हिते अचे ई कोन थी। हितां जा माइगिर केतिरी क्रीस में माइगिरी कनि था? हिते जेके हिते 3-4 केरियूं कोन, मल कायर वधि में वधि वाड़ी काजर, इहे 4 केरियूं सीरत हुन जे पासे अचे थी। पर असांजे हिन काजर जे करे कमु आहे या वाड़ी हितां बि खणी वञनि था। आमतौर ते इहो इल्ज़ाम हयो वेंदो आहे त हितां जा माईगिर डीप सी में वञनि था ऐं उनजे करे गिरफ़्तार थियनि। सुभाणे बिल्कुलु ग़लति आहे। अमा असांजो इहो रुॻो आहे काजर ते जहाज़ केरु बि ॾिसी सघे थो, उहो आहे काजर ते। असांजो हुन परोठ में वञनि ई कोन था। हुन में मोटाड़े माण्हू पुलिस अचे थी, मोटाड़े में चढ़ियो, या नेवी हल्की नेवी हुनजे अंदरां ॿारनि थियूं, ॿाहिरां ॿारनि थियूं, वॾी ॿार थी बीहनि, अंदरां अचनि थियूं, नंढियूं नेवियूं खणी थी वञनि, हुन वरी हुनखे पहुचाइनि थियूं। ईअं कोन्हे त को पाकिस्तान अचे ई कोन थी, बाक़ी हुनखे पंहिंजी अचे थी ज़बरदस्ती करे हलिया वञनि था, खणी हली थी वञे। जेकॾहिं पाकिस्तान वेल उते बीठल हुजे त उहो ईअं मज़ाले को अचे न कोन को, बाक़ी नेवी अचे ई कोन थी हिते। रुगाबादी माइकिरा ग़रीबनि खे खणी वञनि था। हाणे हुनखे जेके विया आहिनि ग़रीब माण्हू, जंहिंमें को बि सहारो ईअं कोन्हे, जीअं हिकिड़े माण्हू जा घर जा भाती 7-8 ॾह यका आहिनि, हिकिड़े में ई आहिनि। हाणे वञी करे हुनखे को सहारो कोन्हे, न को हुकूमत जो माण्हू अचे थो, न को मिनिस्टर या वज़ीर जा चूंडियल नुमाइंदा कोन था अचनि। तव्हां जिन माण्हू खे वोटर न आहिनि तव्हां हुनखे चयो आहे? न थी अचनि ई कोन था। चवण लाइ त चयोसीं आया इलेक्शन आया त उन्हनि इहो सफ़ा जवाबु असांखे हिन जो वास्तो कोन्हे, वेठा आहिनि सभई। उनजे मूं त खुलो चयो, मूं चयो जॾहिं असांजे माण्हू त गिरफ़्तार थिए न, जॾहिं असां चई वॾियूं हिते हथियूं आहिनि मलकाणी शीराजी, मूं हुनखे मोह चई ॾिनो, मूं चयो अहिड़े असांखे समय का बि वार कोन था कर। उन चयो भाउ इहो त हुकूमत जो मसइलो आहे। असां चयो अवां त हुकूमत माण्हू आहियो, हींअर चूंडी निमाए वेंदा हींअर, हींअर मलकाणी हुकूमत वेठा आहिनि, पर इहो वाक़ियो त हुनखे सभु ख़बर आहे, उहो बि असांखे कंहिं बि सहारो कोन थी आहे। अवां महिरबानी अॼु आया आहियो, या महबूब रहे थोरा अॻियां थी विया आहिनि, अवां ॿियो केरु अचण थिए। हाणे तव्हां ॿुधायो त हे जेके माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उन सां तव्हांजे कहिड़े क़िस्म जी रिश्तेदारी आहे, केतिरा तव्हांजा भाइट आहिनि, केतिरा वेझा आहिनि, केतिरा पुट आहिनि तव्हांजा? हाणे ॻाल्हि इहा त असांजे हिन ई ॻोठ जा इन में जेके असांजा टोटल 27 माण्हू इंडिया जे जेल में वाड़िया विया आहिनि, उन में मुंहिंजे हिकु घर जा भेण जा 2 पुट आहिनि ऐं मुंहिंजी मासी जा 4 पुट आहिनि। तक़रीबन जेके बि इंडिया हींअर गिरफ़्तार कया विया आहिनि सो बि मुंहिंजे हिकिड़े ॻोठ यूसुफ कातियार जा आहिनि। बसि ॻाल्हि इहा आहे त असां त इहो हमेशह वेदन थींदा रहिया पिया आहिनि, हिन खां अॻियां बि थिया आहिनि, पर असां हिन जे बावजूदि असां पंहिंजी माहिगीरी जे हवाले सां त जीअं जीअं सिंधु दरिया में पाणी न हुअण वजह सां असां पंहिंजी माहिगीरी ईजाद कईसीं, जंहिंजे असां पंहिंजी हद में जंहिंखे कार क्रिक चई वञे थो, हूअं त इंडिया असांखां हितां 200 मील परे पाए, जॾहिं त असांजा अंग अखर मुताबिक़ बलोचिस्तान हितां ऐं सिंध जी बॉर्डर 350 किलोमीटर आहे, पर उहे त 200-250 किलोमीटर अॻियां आहिनि। असीं पंहिंजे हद में पंहिंजे इलाइक़े में ॿधिजो वञूं था, जंहिंजे दर्दनि जी असांजी कहाणी तव्हां
किन दोस्तनि ॿुधो पाए ऐं आउं पंहिंजी ॿुधायां थो त 2009 में मुंहिंजा 4 पुट जेके जेलनि में क़ैद कया विया हुआ उन ई में बि असांजा 17 माण्हू 24 माण्हू थिया हुआ। पोइ घणी वठा करण खां पोइ मीडिया वारनि कुझु असांखे साथ ॾिनो जंहिंमें असां उहे माण्हू कोशिशि सां आज़ादु कया विया। पर उनखां बि अॻियां जीअं 1999 खां वठी असांजा माण्हू इहे झलजंदा अचनि, असांजी हाय घोड़ा थींदी अचे, जेका अॼु 2014 ताईं इहो ई हशर असां थिए पियो। उन खां अलावा पाड़े जा जेके छच जानखाना जे जंगी सरा उन्हनि सां बि इहे वेदन थींदा रहनि। असां गवर्नमेंट पाकिस्तान खे ईअं हिकिड़ो क्वेश्चन अर्ज़ु बि करियूं था त ख़ुदारा असांजी मालिकी कई वञे, जा असांजो हिकिड़ो काजर क्रेक आहे, वारी क्रेक आहे, मल क्रेक आहे, काहिर क्रेक आहे, लाकारो क्रेक, इहे सभु असांजा ई दरिया आहिनि। पर उहे उन्हनि जी उहा अहिड़ी बालादस्ती आहे इंडिया वारनि जो, असांजे हथ में घुसकियो अचो असांजा माण्हू ॿधियो वञनि। जॾहिं असां जॾहिं इहो फ़ैसिलो खणी फिशरी कोऑपरेटिव सोसाइटी जेका असांजी ठहियलु आहे, असांजी माइकिरनि जी ठहियलु आहे, उन्हनि वटि जेकॾहिं केस खणी था वञूं त उहे बि इन ॻाल्हि खां मटायो वञनि था। वरी जॾहिं असां चूंडियल नुमाइंदनि वटि इहो दर्द रखनि था पियूं, हूअं बि हिन 2012 में जेका इलेक्शन थी हुई उन में बि असां उन्हनि खे अॻियां दर्द रखियोसीं त बाबा दुआ करियो असीं इलेक्शन में कामयाबु थी वञूं, इहो मसइलो हल कंदासीं। मुंहिंजो साईं ईअं न थिए सुभाणे वरी असां सुञाणो बि न चई गॾु आहियूं। अॼु ताईं जेके क़ुर खणा पर अॼु बि ताईं असांखे पुछण बि कोन आहिनि, अचनि ई कोन था, नथा अचनि तंहिंखे असीं छा करियूं। इहा महिरबानी मीडिया वारनि खे इहो असांजी इहा पर घोरी कई आहे त असांजो इहो ई अर्ज़ु आहे त जॾहिं असांजी हिन मथे मालिकी कई वञे, असांजे हिननि मथे इहो फ़र्ज़ु आहे। पर न सिविल सोसाइटी वारा इहा मीडिया खे इहा महिरबानी जो अॼु कवरेज कयूं आहे, माना अलाह करे उमेदु करियूं था त माना सिंध गवर्नमेंट खे वफ़ाक़ वारनि खे इन जो कुझु न कुझु को मथे में सूरु पए त भले हे माण्हू एॾा हाय घोड़ा कनि पिया, हिन ते को तवजा ॾिनी वञे। पर जॾहिं असां जेके चूंडियल नुमाइंदे खे वेझा थी चवंदा आहियूं त बाबा इहो त वफ़ाक़ जो खातो आहे, असांजो कोन्हे, तॾहिं असीं उन्हनि खे ॾोरापा ॾियूं था जे ॿियो अगरि नथो पुॼे त पोइ असां सां गॾु वेही दर्द करे रो त करो त पोइ असांखे अहसासु बि असां सां गॾु आहिनि। जंहिंजे करे हाणे असां हाणे आख़िरकार मजबूर थी पिया आहियूं, कंहिंखे था ॾियूं। तुमको भयो हलियो विजय कर को तो करे सुभान अल्लाह ए मन तुमको करम में गाव के नसीब करे अल्लाह रसूल के भाई जा बदी ने बच्चे में अल्लाह के दान के लाई भाई ना अच्छा खारो छाण जो जॾहिं माज़ी हूंदो हो ऐं उनजो शानदार माज़ी हूंदो हो ऐं हिते को ॿाहिरियों महिमान ईंदो हो त पाणीअ जे बजाए माण्हुनि खे खीर जा वटा महिमान खे भरे ॾिना वेंदा हुआ। एतिरो इन मां अंदाज़ो उनजी ख़ुशहालीअ जो अंदाज़ो माण्हू करे सघे थो। उनजी ख़ुशहाली जो माण्हू इहो अंदाज़ो लॻाए थो उते महिमान अचे, उते पाणी पाणी जे बजाए खीर मिले माण्हू खे, इहो हुई उनजी ख़ुशहाली। ऐं हीअ इलाइक़ा असांजा हे तड़ हे वस्तियूं आबाद हुयूं, हिते मोर मटर सारियूं मुख़्तलिफ़ जेके फसल आहिनि हिते थींदा हुआ ऐं हितां जा माण्हू ॿाहिरि खां का बि शइ घुरंदा हुआ। चांवर बि हुनजो पंहिंजो थींदो हो, माल तादाद में माल हूंदो हो, मच्छी जी खोटी कोन हूंदी। असांजे साम्हूं सिंधु दरिया वहे पियो जंहिंमें खारो पाणी पियो वहे, पर हिन सीज़न में वॾा असांजा वेठा आहिनि त हिन सीज़न में बि मिठे पाणी असांजे दरिया वहनि
अफ़सोस खारे पाणी ऐं समुंड में छो पियो वणे। इहा अॼु असांजी सूरताल आहे ऐं उहो खारो छाण जेको ख़ुशि जेको सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे चांवर सप्लाई कंदो हो, जेको न रुगो सिंध पर हिंदुस्तान जूं मुख़्तलिफ़ रियासतूं जंहिंमें गुजरात आहे ऐं उनखां अलावा ॿियूं जेके रियासतूं हुयूं, अरब जूं रियासतूं हुयूं, उन्हनि खे बि चांवर हिते खारो छाण मज़ा वेंदो हो, उन्हनि खे चांवर मिलंदो हो। पर उहे अफ़सोस अॼु उन्हनि खे माण्हुनि खे पीअण लाइ पाणी कोन थो मिले ऐं उहे माण्हू खारो छाण जा माण्हू नांग हले पंहिंजे ॿारनि जो गुज़र कनि था। उहो ई खारो छाण जो इलाइक़ो आहे। उहो इलाइक़ो खारो छाण जो इहो आहे, उहो पीस इहो आहे जेको सिंधूअ जी लेफ्ट साइड लेफ्ट साइड खारो छाण 3 हिस्सनि में विरायल आहे। हिकिड़ो उहो हिसो जिते एग्रीकल्चर थिए थी, जंहिं खारो छाण जे 42 दिन मंझा 7 देहूं आबाद थियनि थियूं जिन में एग्रीकल्चर थिए थी, उनखे इंडूशा पाणी मिले, कोटली राज खां उनखे पाणी मिले थो। 42 मंझा 7 देहूं खारो छाण जो आबाद थियनि थियूं, 25 देहूं जेके समुंड हेठि अची चुकियूं आहिनि। ऐं ॿियो हिते माण्हू जो ही सॼो 42 देहूं असांजो आबाद थींदियूं हुयूं, 42 देहनि में एग्रीकल्चर थींदी हूंदी, 42 देहनि में दुनिया रहंदी हुई, माण्हू रहंदा हुआ ऐं हिन जी वॾी पॉपुलेशन हुई। ऐं सॼे खारो छाण जी पॉपुलेशन जेका आहे 1998 जे अंगनि मूजिबि 25,000 उन्हनि जी पॉपुलेशन आहे। ऐं जॾहिं हिन हीअ इलाइक़ा सभु आबाद हुआ त खारो छाण शहर जेको अॼु वेरान आहे, जेको बर्बाद आहे, उहो उन में सिर्फ़ु अॼु 1500 खां बि वधीक माण्हू मुश्किल सां रहनि। उन में 25,000 माण्हू रहंदा हुआ, सुखमंदर में 25,000 माण्हू रहंदा हुआ। अॼु उहो उते अॼु सोखी बंदर ऐं खारो छाण वेरान, सोखी बंदर त मुकमल तबाह थी चुको आहे, बाक़ी खारो छाण जेको आहे उहो उन में सिर्फ़ु जिते 25,000 माण्हू रहंदा हुआ उते मुश्किल सां 1500 माण्हू थींदा। उहे असांजा शहर उहे बर्बाद थी विया, उहे वीरान थी विया। ऐं हे जेके असांजा इलाइक़ा, हे असांजा ॻोठ, हे असांजा गाम, हिते बि वॾा वॾा ॻोठ हुआ। हिते माण्हू ॿियनि मुल्कनि खां, ॿियनि इलाइक़नि खां हिते रोज़गार करणु ईंदा हुआ, माहीगिरी करणु ईंदा हूंदा। हिते माहीगिरीअ जे लिहाज़ सां हिन आथर की जागीर में ॿियनि इलाइक़नि खां माण्हू ईंदा हुआ, हिते माहीगिरी कंदा हुआ, उन्हनि जो वॾो रोज़गार थींदो हो। मेन मसलो असांजो जेको आहे पाणीअ जो आहे, इहो अॻे ई पाणी जेको हूंदो दरियानि जे वसीले ईंदो। हिन वक़्तु नालियूं निकितियूं, नहरूं निकितियूं, डेम ठहिया, जंहिंजे करे पाणी जेको आहे दरिया में छॾियो कोन थो वञे। ऐं हाणे जेको असां तालके खारे छाण जे ओभर तरफ़ रहूं था, हिकिड़ो खारे छाण जो तरफ़ ओलह आहे, ॿियो खारे छाण जो तरफ़ ओभर आहे, जंहिंमें हिन वक़्तु न पाणी आहे न रोड आहे। काफ़ी वक़्त खां वठी का बि चीज़ कान्हे का। ऐं असांजो इहो ई आहे, हर MP MNA वटि इहा ई घोड़ा आहे त बाबा असांखे महिरबानी करे पंहिंजे जियापे जे लाइ पाणी ॾियो, को रोड ॾियो, को सिहत जे लाइ इस्पताल ॾियो। जेकर इस्पताल का नंढड़ी ठहे थी त हुन में डॉक्टर रहण लाइ तयारु कोन्हनि, छो जे डॉक्टरनि खे पका रोड खपनि, उन्हनि खे रहण जे लाइ का सहूलियत खपे। असां बि इंसान आहियूं, असां बि हिन मुल्क में रहूं था, डॉक्टर बि इंसान आहिनि, पर जेकर कंहिं MP MNA वटि वञूं था ऐं त उहो इहा ई ॻाल्हि ॿुधाए थो बाबा तव्हां वटि को रहण लाइ तयारु कोन्हे। असां बि इंसान आहियूं, छो जेकर असां रहिया पिया आहियूं त डॉक्टर कोन था रही सघनि छा? जेकर उहे असां वोट ॾियूं था त असांजो डॉक्टर ते बि रहण जो घुरण जो हक़ु रहे थो, पाणी घुरण जो बि हक़ु रहे थो। ऐं असां इन ई ध्यानु छिकायूं था त बाबा महिरबानी करे असां सां जेको मेन मसइलो आहे पाणीअ जो आहे, उन लाइ करे असांखे पाणी ॾिनो वञे
ऐं रोड ॾिनो वञे ऐं सिहत लाइ असांखे डॉक्टर ॾिना वञनि। इहो असांजो बुनियादी हक़ आहे। ॿी का शइ नथा गवर्नमेंट खां घुरूं, न कंहिं दोस्त खां था घुरूं, तनज़ीम खां बि घुरूं था। ऐं जेके बि गवर्नमेंट में माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे बि अपील कयूं था त असां इन टिनि शयुनि ते महिरबानी करे ध्यानु ॾिनो वञे ऐं असांजे रोज़गार लाइ कुझु कयो वञे। साईं, असांजो अर्ज़ु इहो आहे, असांजा त हूअं अर्ज़ इलाही आहिनि, सहूलियतूं असांखे जेके मिलियलूं आहिनि हुकूमत जे तरफ़ां से सभु आहिनि। हिते ॾिसो पिया त असां वटि पाणी पीअण जे लाइ न आहे, असांजा माल मरी विया आहिनि। असांजो ॿियो जेको बि ज़रियो आहे न आहे मच्छी ते आहे, ॿी का बि शइ न रही आहे। असां वटि माण्हू वीचारा जॾहिं को बीमारी थिए थी त रोड न आहे, जे माना हिकिड़ो कलाक में या 1.5 कलाक में माण्हू पइजे। हितां पतण आहिनि, होड़ा आहिनि जंहिंमें हितां खणूं था, जेसीं मरीज़ खे अञा दरिया खां हुन पासे नियूं था तेसि ताईं उहो वीचारो विच में ई दम छॾियो। असां सां इहे सभु जे आहिनि वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, पर असां पोइ बि हिते वेठा आहियूं, छा करियूं, केॾां वञूं। ॿियो त को असांजी वाह कोन्हे, न किथे असांजी ॿी ज़मीन आहे। बाक़ी असांजो अर्ज़ु इहो ई आहे, असांखे रोड पको ऐं पाणी जी सहूलियत हुजे, जंहिंमें असांजा बच्चा ऐं असीं सभु उन्हनि खे हुकूमत ऐं जेका बि तनज़ीम आहे उनखे असीं दुआऊं करियूं। ऐं असांजो माना हाणे असांजा केतिरा माण्हू त वीचारा मरी विया, बाक़ी हाणे जेके असीं जवानी वारा हुआसीं चयोसीं माना असां वटि रोड रस्ता था अचनि, से 80 जी नज़र खां वेठा आहियूं। हाणे महिरबानी करे इलाही टाइम गुज़री वियो, हाणे असां ते उहो रहम थिए। जी नाज़रीन, जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त डेल्टा वारो ही इलाइक़ो जेको आहे 1965 खां पहिरीं ताईं तमामु सरसब्ज़ ऐं शादाब इलाइक़ो हो। ऐं 1965 खां पोइ गुलामाबाद बैराज ते धर पवण खां पोइ हिन खिते जी तबाही शुरू थी ऐं ख़ासि तौर ते खारो छाण ऐं केटी बंदर जी 50 खां वधीक दहियूं पाणी हेठि आहिनि। ऐं हिन वटि इहो ॿुधायो पियो वञे त 40,000 एकड़ खां वधीक ज़मीन समुंड गिरकाए चुको आहे, जॾहिं 20,000 एकड़ खां वधीक ज़मीन समुंड जे खारे पाणी जे असर हेठि अचणु सबबि आबादी खां पूर्ण महरूम थी चुकी आहे। इन खां अलावा तव्हांखे हिते इहो ॿुधाईंदा हलूं त इंडस डेल्टा में सिंध जा केतिरा बहिरी बंदर पूर्ण आहिनि। ख़ासि तौर ते 1758 खां 1907 ताईं इन्हनि बंदरगाहनि जी तबाही मुख़्तलिफ़ सबबनि करे थी, जिन में देबल बंदर, औरंगा बंदर, विकर बंदर, शाह बंदर, लारी बंदर, अलह बंदर, खॾो बंदर, दारजा बंदर, सोखी बंदर, संडो बंदर वारा क़दीम शहर जा उञाण अञा ताईं कुझु इलाइक़नि में मौजूदु आहिनि, जेके पिणु ॾिसी सघजनि था। इन लाइ कुझु मौक़िफ़ुनि जो चवणु इहो आहे त मोहम्मद बिन क़ासिम जी आमद देबल बंदर ते थियणु सबबि देबल सुञाणप माणी, जॾहिं त ॿिया मुख़्तलिफ़ बंदर जेके पाकिस्तान खां पहिरीं ताईं आबाद हुआ ऐं उते हिंदू बिरादरी जा केतिरा ई वॾियूं कम्यूनिटीज़ उते रहंदियूं हुयूं, उहे पाकिस्तान खां पोइ तबाही जे किनारे ते थिया ऐं उहे शहर लॾ पलाण जे करे मुकमल तौर ते तबाह थी विया। हिन वक़्तु जिते डेल्टा वारे इलाइक़े में माण्हुनि जो ज़रिए मुआश तिमर जा वण वढे गुज़र करणु आहे, उते हितां जा माण्हू केकड़ा पकिड़े पिणु गुज़र कनि था। इन खां अलावा मच्छी जे खोट जे करे हितां जा माण्हू उठनि खे पालीनि पिणु था, जेके उठ बाद में अरब मुल्कनि में पिणु विकिरो कया वञनि। ठठे जी साहिली पट्टी वारो जेको इलाइक़ो आहे इहो तमामु शाहकार तारीख़ रखंदड़ इलाइक़ो सॾियो वञे थो। ऐं हिन वक़्तु ही डेल्टा वारो इलाइक़ो जेको आहे तबाही जी कंदी ते आहे ऐं मिठे पाणी जी खोट सबबि हिते लॻभॻि 52 खां वधीक ॿेटनि में जेके माण्हू रहियल हुआ उहे लॾ पलाण कंदा अचनि ऐं उहे इहे कम्यूनिटी ते मुसलसल मायूसी ऐं लाचारी वारी हालत में ज़िंदगी गुज़ारनि पियूं। असांजो दरिया से धंधो आहे, ॿाहिरां असांखे इहा ख़बर कोन पवंदी आहे त असीं पाकिस्तान में आहियूं या इंडिया में आहियूं। जे होड़ा थोरो अॻिते निकिरी वेंदा आहिनि त असां पंहिंजा पूरा कारोबार तबाह करे वेही रहंदा आहियूं। जॾहिं त इंडिया जा जेके हिते जलिया ईंदा आहिनि नेवी, उन्हनि खे गवर्नमेंट डिपार्ट ॾिए थी, उन्हनि खे बैंक पैसा ॾिए थी, असांखे केर बि पैसो नथो ॾिए। असीं अलाह जे रहम करम से पंहिंजी महिनत मज़ूरी करे ऐं किथां दलालनि वटि हिन टाइम सां असीं गमा लहियूं। ऐं का बि डिसीशन गवर्नमेंट हूंदी आहे त उहा बनाईंदी आहे कानून पंहिंजे माहिगीरनि लाइ। असांजे लाइ कहिड़ो कानून बनल आहे? जेको ब्रिटिश गवर्नमेंट बनायो उन्हनि खे हिन सुप्रीम कोर्ट में तबाह करे छॾियो ऐं असांखे कुझु बि जेको आहे सो रोज़ी रोज़गार न आहे। असांजा माहिगीरी जे नाले से हूअं इहो कमु मलाह ऐं मुहाणनि जो आहे, इहो कमु मलाह ऐं मुहाणनि जो आहे। उन्हनि खां फुरे माहिगीरी जो लक़ब जेको अची वियो, उन में ॿिया माण्हू जेके आहिनि उहो बि अची विया, जेके पैसे वारा माण्हू न, असीं त ग़रीब माण्हू आहियूं। वॾा वॾा कारोबार करे अची विया, हींअर माहिगीर बि हुअनि, उनखे ख़ुदि ख़बर कोन्हे त मुहाणनि जा हक़ कहिड़ा आहिनि। असां पंहिंजा हक़ फिराए वेही रहिया आहियूं। उन्हनि जे लाइ कंहिंखे चऊं कुझु सम्झ में ॻाल्हि नथी अचे। छा मुल्क जी हालति जेका असां सभिनि खे ख़बर आहे, असांजा हक़ असांखां फिरिया आहिनि। असांजा केतिरा माण्हू इंडिया में बेगुनाह पिया आहिनि।
हिकिड़े माण्हू खे कम से कम न उनजो नालो बि वठां थो हुसैन वालड़ी जंहिंखे तक़रीबन 30 साल 29 साल थिया आहिनि अञा तक जेल में बंदि आहे उहो आयो बि न आहे त असीं बेगुनाह जलिजी वेंदा आहियूं असांजो को बि ख़ुदा का सुणण वारो ॿुधण वारो केर बि कोन हूंदो आहे न असांजी का वरी गवर्नमेंट असांजी का इमदाद कंदी आहे जंहिंमें असीं पंहिंजी ज़िंदगी सुठी गुज़ारे सघूं असीं बदहाल आहियूं ऐं असीं गवर्नमेंट से इहा वास्तेदार से घुर करियूं था त ख़ुदा जे वास्ते असांजो जेको पहिरियों को कानून हो जेको ब्रिटिश गवर्नमेंट कयो असांखे जो उहो ॾियो त बि असीं ज़िंदा रही सघूं असांजे लाइ हिकिड़ो कानून बनियो वञे जंहिंमें असांजे लाइ हक़ हुजनि असांजा हक़ूक़ हुजनि असांजो को हक़ न आहे ख़ाली तंज़ीमूं बनी वेठियूं आहिनि उहो तंज़ीमूं असांखे त पुछनि पवंदियूं हितां जे माहीगीरनि जो चवणु आहे त माहीगीरी जी सनद हितां जे जेको ब्रोकरेज सिस्टम आहे उन जी यरगमाल आहे खारे छाण जो मादी जेको शानदार मादी हो जिते महिमान नवाज़ी कल्चर वादे हो ऐं हिते सुखदासी चांवर वॾे पैमाने ते थींदा हुआ हीउ खितो लाड़ जे कश्मीर जो दर्जो रखंदो हो पर पाणी जी पालोट जे करे खारो छाण केटी बंदर ऐं जेको डेल्टा जा लॻभॻि 350 किलोमीटर वारी जेका पट्टी आहे उहो मुकमल तौर ते तबाही कंदी थी आहे जंहिंजे लाइ सरकार वटि को बि न प्लान मौजूदु आहे न ई उन बाल लाइ उनजे माण्हुनि लाइ का कंहिं क़िस्म जा के उपाउ वरिता विया आहिनि न ई को प्लान जोड़ियो वियो आहे जेतोणीकि हीउ इलाइक़ो पीपल पार्टी जी हाणोकी सरकार पारां ज़ुल्फ़िकार जे नक्शे में शामिलु कयो आहे जिन जे बारे में चयो पियो वञे त इन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेगा प्रोजेक्ट शुरू कया वेंदा पर जीअं तव्हां ॾिसो पिया त हिते जेको नेशनल हाईवे गारे खां वठी केटी बंदर ताईं ठही रही हुई उन ते कमु पूर्ण मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे इन करे माण्हू खे हिते अचण वञण में वरी मुश्किलात खे मोजणो पए थो ज़रूरु हुन ॻाल्हि जी आहे त इंडस डेल्टा जी हिन इलाइक़े में माण्हुनि जी बहितरी ऐं इलाइक़े जी बहाली लाइ को मुस्तक़िल बुनियादनि ते प्लान जोड़ियो वञे त जीअं हिते बहितरी थी सघे।